जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़ादमी सक़ाफ़त नूर मेमण हालाई जो नारो आहे त असां सभिनी खे जीअरनि जो क़दुरु करणु घुरिजे ऐं उन्हनि खे इज़त ऐं एहतराम ॾियणु घुरिजे। ख़ादमे सक़ाफ़त नूर मेमण हालाई जो वधीक चवणु आहे त हर कम जी शुरूआति पंहिंजे घर खां करणु घुरिजे, सो हुननि पाण बि ईअं ई कयो आहे। उन्हनि चवणु आहे त सिंधी सफ़रनामनि जे बादशाह अल्ताफ़ शेख खे भेटा पेश करण लाइ अल्ताफ़ शेख फैब्रिक्स बाय नमहा ब्रांड हाणे पूरी दुनिया में पंहिंजे ॻोठाईअ जो नालो रोशन कयो आहे। ख़ादमे सक़ाफ़त नूर मेमण हालाई पारां समूरी सिंध जे जीअरनि सां निहवंदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी रखण जो पिणु अज़्म वरजायो वियो आहे।